नाज़रीन, भिरिया सिटी प्रेस क्लब में माहिर तालीमदान मरहूम उस्ताद नबी बख्श मंगी पाटराई की ज़िंदगी ते संदसि फर्ज़ंद रियाज़ अहमद मंगी पारां लिखियल किताब हिकिड़ो शख्स याद आयो जी महूरती तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार की हीअ रिपोर्ट। भिरिया सिटी प्रेस क्लब में माहिर तालीमदान मरहूम उस्ताद नबी बख्श मंगी पाटाई की ज़िंदगी ते संदसि फर्ज़ंद रियाज़ अहमद मंगी पारां लिखियल किताब हिकिड़ो शख्स याद आयो जी मोहर तकरीब मंगी इताद वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां सालियाना कन्वेंशन के दौरान थी गुजरी। तकरीब में आयल मेहमानन के अजरकन ऐं गुलन जा तोहफ़ा पिण ॾिना विया। तकरीब में दरगाह पाट शरीफ़ जा गादी नशीन मखदूम इज़ारुल हक़ सिद्दीकी, रोशन अली मंगी ऐं अली शेर कीरियो समेत ॿियनि दानिश्वरनि अदीबनि वॾी अंग में शिरकत कई। तकरीब में आयल अदीबनि मेहमाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन तरीक़े वंडिया। ये जो असांजे अज़ीम शख्सियत ते मुहरत किताबे कया हो को सिंध धरतीअ जो हिकिड़ो ईअं सम्झो त हिलाली फर्ज़ंद हुयो जंहिं हज़ारनि जे तइदाद में सवनि जे तइदाद में शागिर्द पैदा कया। इहो नई टहियल आहे हिकिड़ो उत्साह आहे। इन किताब में अहिड़ियुनि शख़्सियतुनि मां असांखे सिखणु खपे त हुननि कामयाबु ज़िंदगी कीअं गुज़ारी ऐं कीअं हुननि जेको सो हिकिड़ो सिस्टम हलायो। इहो को असांजे लाइ राह मशल आहे। जेकर सिखण वारो हूंदो त इहो किताबु हुननि जे लाइ काफ़ी आहे। उस्ताद नबी बख्श जी शख़्सियत ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे, छो त साईं महान शख़्सियत हुयो ऐं उन जूं ख़िदमतूं ऐं उन जूं जेको किरदारु रहियो उहो हर ग़रीब ऐं मिसकीन माण्हू सां ॾुख सुख में बि साथ ॾींदो हो। ग़रीब शागिर्द जेका हूंदा उन्हनि में शऊर बेदार कंदो हो त तव्हां अॻिते अचो ऐं तालीम हासिलु कयो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जा मोमार थियो। इहो कंहिं कंहिं माण्हू में इहा ख़ूबी हूंदी आहे, सभिनी में न हूंदी आहे। ऐं साईं नबी बख्श हिकिड़ी वॾी शख़्सियत हो। उन सुठो माशाअल्लाह किरदारु ऐं पार्ट प्ले कयो ऐं हर हॾ ॾोखी माण्हू जी हेल्प कई ऐं उन तालीम जे मरहले में काफ़ी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। इन करे हुनखे तालीमी माहिर सॾियो थो वञे, छो त हुन में वॾी महारत हुई ऐं कारकर्दगी हुई। असांजी हिन किताब मां असांजो नौजवान तबिको ॾाढो हासिलु कंदो। इल्म जे हिसाब सां, अदब जे हिसाब सां साईं वारनि पाण अदब कयो, ॾाढा अदब वारा स्टूडेंट शागिर्द पैदा कया। पाण ख़ानदानी लिहाज़ खां बि तमामु इंतिहा दर्जे जा अदब वारा हुआ, शफ़क़त वारा हुआ। इंशाअल्लाह ताला ही किताब बचड़नि लाइ ख़ासि तौर नौजवान नस्ल लाइ मुफ़ीद साबित थींदो। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में जिथे सॼी सिंध ॿरी पई आहे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में, मुख़्तलिफ़ मसइलनि में वसियल आहे, उन अहिड़े वक़्त में साईं नबी बख्श मंगीअ ते किताब लिखी जेको कमु मंगी इताद ऐं साईं संदसि फर्ज़ंद जेको रियाज़ साहिबु कयो आहे उहो तमामु हिकिड़ो तारीख़ी कमु आहे। साईं नबी बख्श जी ज़िंदगी एक किताब में महदूद नथी करे सघिजे। हू समाज सुधारक, बेहतरीन इख़लाक़ जा मालिक हुआ, बेहतरीन उस्ताद हुआ जैं सवन की तादाद में अड़ा शागिर्द पैदा किया जेके अॼु सिंध धरती की खिदमत करे रहिया आहिनि। असांजी मंगी इताद वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मक़सद ही अहिड़नि अमुल किरदारनि खे दुनिया जे अॻियां निर्वार करणु आहे ऐं उनजी खिदमत के उजागर करणु आहे। उन हिसाब सां अॼु असां भिरिया सिटी प्रेस क्लब में पहुतल आहियूं। मंगी इताद वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पूरी तंज़ीम असांजे चेयरमैन समिति ते पहुतल आहे साईं जन के ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ। साईं उस्ताद पंहिंजो नबी बख्श मंगी साहब तमामु वॾा इल्मी माहिर भी हुआ ऐं उन खां अलावा पंहिंजो इल्मु दर्स ऐं तदरीस सां लाॻापियल रहिया। अॼु उन जी ज़िंदगी ते हिकिड़ो पाण किताब ठाहियो आहे, शख़्स छा त हिकिड़ो शख़्स हुयो जे उनवान सां। सो असां इहे अमर किरदार खे जेतिरो यादि कंदासीं ऐं जेतिरो उन्हनि खे पंहिंजो हाईलाइट कंदासीं ओतिरो इल्म में शऊर में इज़ाफ़ो थींदो। ही असांजी माया नाज़ शख़्सियतूं रहियूं ऐं असांजी सिंध धरती ते अहिड़ा अमर किरदार वरलनि में पैदा थींदा आहिनि। जो वधीक इहो बि चवणु हो त उस्ताद नबी बख्श मंगी पाटाई तालीम जे मैदान में पाण मञायो आहे, जंहिंजो सबूत इन जा अॼु इहे हज़ारे शागिर्द आहिनि जेके हिन महिल इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहिनि। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़, भिरिया सिटी।